खानपुर महर लग गोठ अब्दुल करीम गडानी में गडानी बिरादरी में झेड़े दौरान नौजवान कतल थी पई पाके झेड़े दौरान जवाबदारन फायरिंग करे हसन अली गडानी के कतल करे छो। मक़तूल नौजवान जो लाश ज़रूरी कार्रवाई लाए अस्पताल मुंतकिल किया वियो आहे। अवां के आगाह कयूं पिया खानपुर महर लग गोठ अब्दुल करीम गडानी में गडानी बिरादरी में झेड़े दौरान नौजवान कतल थी पई पाके झेड़े दौरान जवाबदारन फायरिंग करे हसन अली गडानी के कतल करे छो। मक़तूल नौजवान जो लाश ज़रूरी कार्रवाई लाए अस्पताल मुंतकिल किया वियो आहे। खानपुर महर लग गोठ अब्दुल करीम गडानी में गडानी बिरादरी में झेड़े दौरान नौजवान कतल थी पई पाके झेड़े दौरान जवाबदारन फायरिंग करे हसन अली गडानी के कतल करे छो। मक़तूल नौजवान जो लाश ज़रूरी कार्रवाई लाए अस्पताल मुंतकिल किया वियो आहे। तफसील मालूम एनटीवी न्यूज़ के रिपोर्टर साहिल काजी खान। जी साहिल आगा कजो। जी बिल्कुल ही अफ़सोसनाक वाक़ियो खानपुर मार वेझो सुचारे चक वारो इलाइक़ो आहे। उनजो ॻोठु आहे अब्दुल करीम गडानी। उन 12 पेश आयो आहे। गडानी बिरादरी ॿिनि धुरनि में पाणी जे वारे तां मामिलो थियो आहे जंहिंमें झेड़ो थियो आहे। झेड़े दौरान अंधाधुंध फायरिंग थी आहे। उनजे नतीजे में हिकु नौजवान आहे 25 वरनि जो हसन अली पुट अब्दुल वाहिद गडानी उहो मौक़े ते क़तल थी वियो आहे। हिन वक़्तु उन मक़तूल जो जेको लाश आहे संदसि वारिस ऐं पुलिस गॾिजी करे खानपुर मार जी शेख हमदान बिन मोहम्मद अस्पताल खणाया आहे जिते लाश पोस्टमार्टम करण खां पोइ लाश वारसनि हवाले कयो वियो आहे। इन हवाले सां उनजा जेके वारिस आहिनि उन्हनि सिंधी टीवी न्यूज़ खे ॿुधायो आहे त गडानी बिरादरी जा माण्हू जंहिंजी अॻुवाणी जेको आहे सो जवाबदार जेका इशफाक़ गडानी करे रहियो उन जेको आहे सो ज़बरदस्ती दादागिरी करे असांजे मथां फायरिंग कई आहे। असांजे ॻोठ ॿाहिरां असांजी ज़मीननि मां जेका वाटर कोर्स वञे पियो उतां ज़बरदस्ती पाणी छोड़ण जी कोशिशि कई आहे रोकड़ ते उन अंधाधुंध फायरिंग कई जंहिंमें असांजो नौजवान कतल थी वियो आहे। हिन वक़्त जी जेका पोज़ीशन आहे त खानपुर मार पुलिस वाक़े वारे हंधि रवानी थी वई आहे। जी महिरबानी वांजी साहिल आगाह करण लाइ।